नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा आया संझा सैयद हल्ला खेड़नाइन से पाक फौज में आला सतही मुक़र्ररी में बदलियों कोर कमांडर पेशावर लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद के बदली करे बहावल पर मुक़र्रर कयो वियो। लेफ्टिनेंट जनरल सरदार हसन अज़हर हयात कोर कमांडर पेशावर मुक़र्रर। ISPR मूजिब लेफ्टिनेंट जनरल ख़ालिद ज़िया मिलिट्री सेक्रेटरी पाक फौज मुक़र्रर कयो वियो आहे। मीरपुर माथिले वेझो तज़लील जो निशानो बणियल सांगड़वासी हिंदू कुटुंब सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी जंहिं मेड़ ते अचण ते शमशेर पिताफ़ी खे माफ़ करे छॾियो। सूबाई वज़ीर पंहिंजी बिरादरी माण्हुनि खे साण करे डहरकी में दरबार रहण की इताह पहुची हिंदू जे मुर्शिद साईं सादराम ऐं मुतासिर नौजवान अजय कुमार सां मुलाक़ात कई। बारी पिताफ़ी जो चवणु आहे त डॉक्टर शमशेर ख़ुदो अमल कयो आहे, जंहिं लाइ असां मेड़ वठी मुर्शिद साईं सादराम ऐं अजय कुमार सां मुलाक़ात कई, जिन खे माफ़ करे छॾियो आहे। मुतासिर नौजवान अजय कुमार बि तस्दीक करे चयो आहे त मिंथ मेड़ काफ़िलो अचण ते हिननि शमशेर पिताफ़ी खे माफ़ कयो। IG सिंध गुलाम नबी मेमन कच्चे में अमन अमान जी सूरत पुलिस लाइ चैलेंज करार रही छॾी। उत्तर सिंध जे कच्चे में अमन अमान जी सूरत चैलेंज बणियल आहे, जंहिंखे क़बूल करियां थो। पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन की सलाहियत रखे थी। फौज ऐं ॿियनि इदारनि खां टेक्निकल बुनियादनि ते मदद वठी सघिजे थी। IG सिंध पुलिस गुलाम नबी मेमन जो आवाज़ TV खे ख़ुसूसी इंटरव्यू चवे तो सिंध पुलिस के पंहिंजी साख बहितर बणाइणी पवंदी। ॿी सूरत में अवाम ऐं पुलिस विच में विचा घटि नथा थी सघनि। DIGs SSPs ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि खे थाणो कल्चर तब्दील करण जी हिदायत कई आहे। सूबाई वज़ीरनि शर्जील इनाम मेमन ऐं सईद गनी पारां कराची पुलिस ऑफिस में क़ाइम मॉनिटरिंग सेल जो दौरो कयो। IG पुलिस कराची बान निकतल नाई मोहरमुल हराम जे जुलूस जी सिक्योरिटी बाबति ब्रीफिंग ॾिनी। सूबाई वज़ीरनि पुलिस सिक्योरिटी इंतज़ाम जी बाखाण कंदे चयो त इंशाअल्लाह 10 मोहरमुल हराम ते जुलूसनि लाइ बि अहिड़ी तरह जा सिक्योरिटी जा इंतज़ाम कया वेंदा। भरपूर कोशिश हुजणु घुरिजे त जुलूस में शरीक माण्हू कंहिं बि क़िस्म जी परेशानी खे मुंहुं न ॾियनि। PTI 13 अगस्त ते ऐलानियल जलसे जो हंधि तब्दील करे लाहौर में जलसो मुनद करण जो फ़ैसिलो करे वरितो। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी सदारत सियासी कमेटी जे इजलास में जलसे जो हंधि इस्लामाबाद खां लाहौर तब्दील करण जी मंज़ूरी ॾिनी वई। 13 अगस्त ते जलसो लाहौर जे हॉकी ग्राउंड में थींदो। इमरान नियाज़ी जी पार्टी फौज खिलाफ नाकारी मुहिम हलाई, जंहिंसां उन जी मुल्क दुश्मनी साम्हूं आई आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान क़ौम खे गुमराह करे रहियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला जूं फैसलाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। हुन चवण ते इलेक्शन कमीशन जी फ़ैसिले खां पोइ इमरान ख़ान जो दिमाग़ी तवाज़ुन बिगड़जी वियो आहे। इमरान ख़ान खे न रोकियो वियो त उहो क़ौम खे कंहिं हादसे ॾांहुं वठी वेंदो। पुरअमन एहतजाज करण जी इजाज़त आहे। जेकॾहिं PTI 13 अगस्त ते कानून तोड़ियो त 5 मई खां बि वधीक ख़राब हशर थींदो। अफ़गानिस्तान ड्रोन हमले जो पाकिस्तान ते इल्ज़ाम नाहे लॻायो।